अस्सलाम वालेकुम दोस्तों। अयूब खोसे जी डायरी दीवारुनि जी दुनिया पोयां पढ़ी रहिया आहियूं। इन जा काफ़ी वीडियोस अपलोड करे चुको आहियां ऐं अॼु असां पढ़ंदासीं 28 मार्च बाबति। हलूं था किताब जी तरफ़। 28 मार्च। टेपरी वेले ॻोठ जो हिकिड़ो ॼातल सुञातल महबूब चहिरो मुलाक़ात ते अची अहवालनि जे ताकीअ खे खोले हिकिड़ी तन्हाईअ जी तीली दिलि में ॿारे छॾे थो। हुन जी ॻाल्हियुनि मां पंछनि जी ख़ुशबू ईंदे महसूसु थिए थी। मूंखे ईअं लॻे थो आऊं ज़माननि खां हिकिड़ी अजनबियत खणी ज़ख़्मी ज़मीन जे सीने ते हलंदो रहियो आहियां। मूं सालनि जे डिघे सफ़र में दोस्तनि ऐं रिश्तनि में अजनबी थी गुज़ारियो आहे। ईअं लॻे थो त आऊं संगदिलीअ ऐं अजनबियत जी बारिश में पुसी वियो आहियां ऐं उन्हनि सभिनी मुंहिंजी सुञाणप विसारे छॾी आहे जिन सां मूं ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे। मूंखे ईअं लॻे थो हिते आऊं तारीख़ जे कंहिं गुमनाम रस्ते ते अची बीठो आहियां जिते मुंहिंजी का बि सुञाणप कान्हे। आऊं जंहिं हंधा सफ़र ते उसियो हुउसि उहो इलाइक़ो बदिलजी वियो आहे। उते हाणे को बि ॼातल सुञातल नाहे रहियो। सभु माण्हू नवां आहिनि, सभु अखियूं ॿियूं ॿियूं आहिनि। कंहिंसां बि का ॾेठ वेठ नाहे। आऊं ज़माननि खां पोइ ॼण कंहिं ॿिए जाइ ते पहुची वियो आहियां। ऐं तसवर में हिकु आधीअ राति में पाण खे हिकु बदिलियल ॻोठ जे बदिलियल घिटीअ जे हिकिड़े दरवाज़े ते बीठल महसूसु करियां थो। कुझु देर जे लगातार दर खड़काइण बाद जॾहिं दर खुले थो त हिकिड़ो पोड़ो माण्हू बत्ती हथ में खणी ॿाहिरि अचे थो। आऊं हुन खां कंहिंजो पुछां थो। हू बत्तीअ खे मुंहिंजे चहिरे जे वेझो आणे मूंखे सुञाणण जी कोशिश करे थो, पर सुञाणे नथो सघे। मुंहिंजे पुछियल नालनि ते हू कुझु पल सोचे ज़हन ते ज़ोर विझे थो। न बाबल, न, उन्हनि मां हाणे को बि हिते कोन थो रहे। उहे कंहिं ॿिए जाइ ते हलिया विया आहिनि। हाओ, उन्हनि मां हाणे हिते को बि कोन्हे। बाबर, तूं किथां आयो आहीं? मूंखां पुछे थो। आऊं राति जा सितारा निहारे हिकु डिघो साहु खणी चवां थो, बाबल, आऊं पत्थर जे शहर मां आयो आहियां। कॾहिं आऊं बि हिते रहंदो हुउसि, पर उनखे ज़मानो थियो आहे। हाणे उहो सभु कुझु बदिलजी वियो आहे। लॻे थो त ग़लति जाइ ते अची वियो आहियां। आऊं हुन खां मोकिलियां थो ऐं अॻिते वधी वञां थो। थोरो अॻिते वञी पोयां ॾिसां थो त हू बत्तीअ सां दर अॻियां बीठल आहे। उभ मां हिकु सितारो खिड़े थो ऐं आऊं ऊंदाहीअ राति में अॻिते अॻिते हलंदो वञां थो जंहिं रस्ते जो को बि अंत नाहे। वजूद जी तन्हाई खिली चवंदे हले थी। तारीख़ में हर बाशऊर, हर हसास माण्हू सां ईअं ई थियो आहे। हू तन्हा कयो वियो आहे। हुनखे कंहिं सुञातो नाहे। उहो ई तारीख़ जो दर्द आहे, जंहिंजी सचाई इहा आहे त हर बाज़मीर माण्हूअ खां दौर जे माण्हुनि पारां लातालगी ज़ाहिर कई वई आहे। हू विछोड़नि जी मौसमुनि में अकेलो छणियो आहे, पर तारीख़ जो इहो बि अनोखो सच आहे त अहिड़नि किरदारनि जी सचाई ज़माननि खां पोइ बेनस्ल सुञाणे उन ते आह भरी आहे। मुलाक़ात ते आयल उन चहिरे जे वञण खां पोइ आऊं दिलि जे पुछियल सवालनि जे दलदल में लही थो वञां। दिलि पुछे थी, वक़्त जे चौराहे ते बीही छा थो भाईं? ज़हन चवे थो, कुझु बि नओं नथो लॻे। इश्क जी ख़ुशबू मरी नथी सघे ऐं प्यार जा शहर बर्बाद थी नथा सघनि। शिकस्त उन्हनि जो मुक़दर आहे जेके नफ़रतूं कनि था। इज़हार जी बर्फ़बारी, तकरार जे सलेबनि ते चढ़ी वियल लफ़्ज़नि जी गहराई ऐं ख़ुशबू खणी भले हिकु दौर में न बि सम्झी वञे, पर ॿियो दौर उन जी आजिया न करे, सो त मुमकिन ई कोन्हे। हिकु ज़मानो जंहिंमें मोहबतुनि खे कफ़न पाराया वञनि, सचाइयुनि खे पथर हया वञनि, उन ज़माने में कुझु बि थियणु अजीब नाहे हूंदो। हिकु मरीज़ सिस्टम खे लोढ़ण दौरान के बि हादसा पेश अची सघनि था जिन ते मातम करणु मुनासिब नाहे। असल ॻाल्हि वरी बि इहा ई आहे त दुनिया में ठाहिण ऐं ठाहिण जो सिलसिलो किथे बि थकिजणु न घुरिजे। जॾहिं उहो अमल शुरू रहंदो त हज़ारें हथ तव्हां सां नई राह जी इमारत ठाहिण लाइ उन में शामिल थी वेंदा, जंहिंखां पोइ मुश्किल आसान थी पवंदी। हर फ़ेल ज़मीर जे आवाज़ ते थियणु खपे। भञरा जो सिलसिलो काइनात जो हिसो आहे, जंहिं करे ई इंसान पत्थर जे ज़माने मां निकिरी साइंस जे उरूज़ जे ज़माने में अची पहुतो आहे, जंहिंसां लगातार राज़नि तां पर्दा खॼंदा रहिया आहिनि। इंसान जे अकुल घणो कुझु फ़तह करे वरितो आहे,
जुस्तजू मंज़िल आसान कंदड़ शइ आहे। किथे किथे अञा बि इंसानी शऊर जी राह में रुकावटूं आहिनि जेके एॾियूं बि मज़बूत न आहिनि जेतिरो उन्हनि खे मज़बूत सम्झियो वञे थो। उहे वारीअ जे दड़नि मिसल आहिनि जिन खे को ठाहूको वाचूड़ो हिक पल में विखेरे ठाहे सघे थो। ऐं ईअं यकीनन थियणो बि आहे जंहिं ते पुख़्तो यकीन आहे त इंसानी शऊर लाइ को बि रस्तो मुश्किल न आहे। ही सॼो तरक़ीअ जो सफ़र जेको दुनिया तय कयो आहे उन में शऊर जो हथु आहे जंहिं अॻिते वधण जो अज़म रखियो आहे। राति जो जल्द बल्ब विसायो वञे थो, इन करे जल्द ई निंड जो सफ़र शुरू थी वञे थो। पर उन निंड जे बदन ते बि उस्ताद बुखारीअ जो शेर चमकंदो रहे थो त ॿेलनि में झांग विझिजे, गाहनि में गुड गॾिजे, कंहिं दोस्त ख़ातिर कंहिं सां का दुश्मनी चङी आहे।